ॻाल्हि ॿुध, तोखे को शक आ? शक ना, पक वठण थो चाहियां। जेको अॼु असांजे हथां मरंदो, छा उहो शेरल हूंदो या वरी को गिदड़ हूंदो? अड़े टरू कुकड़, शेरल जे नाले जो एॾो ॾहकाउ ॿुधी पोइ बि तुंहिंजो हाउ न फाटो? पोइ बि शेरल खे मारण जी दिलि में हसरत रखे ऐं पाण सां गॾु ही गिदड़ वठी आए। हाँ, असां गिदड़ आहियूं ऐं तूं शेरल। ईअं सम्झ त शेरल जो नालो ई बब्बर शींहुं आहे, जेको तव्हां जहिड़नि गिदड़नि ऐं जानवरनि खे चंबनि सां चीरे रखंदो आहे। अॼु पोइ तूं मरंदे असांजे हथां। हा शेरल, शरफू सही थो चवे, अॼु तूं असांजे हथां मरंदे। हल टरड़ी कुकड़ तुंहिंजी बांग। तूं मारींदे शेरल खे? हाँ तूं? सालार न बदलियो न बदलबो, जहिड़ा न हुन जा तेवर आहिनि। जीजा अम्मा, जेकॾहिं अबोरे सालार खां नथो बदलजे त तव्हां छॾे ॾियो उनजे बारे में सोचण। हू पंहिंजे घोट ख़ुशि, तव्हां पंहिंजे घोट ख़ुशि, छो था चाहियो गणती कयो? कामोरी दियो, मां गणती न कंदसि त केरु कंदो? सालार रोज़ रोज़ मामला बिगाड़े रहियो आहे। आखिर केसी ताईं इहे मामला मां सुलझाईंदसि? अलाए छा हाल थियो हूंदो हमीदा ऐं बाख धीअ जो। जीजा, हिते त असां सां सॼो राज भाग गॾु आहे, पर हुते त हुन वीचारनि खे को आथत ॾियण वारो बि न हूंदो। इहो ई त ॾुख आहे कामोरी धीअ, त हमीदा ऐं बाख कंहिंजे कुल्हे ते कंधु रखी रोई दिलि जो बार हल्को कंदियूं। वेचारी सोरठ जी जुदाईअ में हिक ॿिए जे कुल्हे ते कंधु रखी रोई रोई हिक ॿिए खे ई आथत ॾींदी हूंदियूं। जीजा, अम्मा खे उन्हनि जे घर मोकिले उन्हनि जो हाल मालूम कजे। न कामोरी न, सालार दहियाणीअ खे पंहिंजे घर में ॾिसी आपे खां ॿाहिरि निकिरी वेंदो ऐं अदी दहियाणीअ खे घटि वधि ॻाल्हाए पंहिंजे घर खां ॿाहिरि कढंदो ऐं इहो सूर अदी दहियाणी सॼी ज़िंदगी न विसारे सघंदी। जीजा अम्मा, चवी त तूं बि सही थी, पर छा कजे? पर हा जीजा, हिकिड़ो कमु थी सघे थो। कहिड़ो? जीजा हमीदा जो या साइण बाख जो नंबर हथ कजे, पोइ हुननि सां ॻाल्हाइजे। हा, पर उन्हनि जो नंबर हथ कीअं थींदो? सालार त हुननि खां फ़ोनियूं बि फुरे छॾियूं हूंदियूं। जीजा, हुननि जो नंबर त अदा सारंग खां ई मिली थो सघे। सारंग खां? हा त पोइ ठीकु आहे, ईदे सां सारंग ॾे न्यापो कराए त अचे मूंसां मिली वञे। जी जीजा। रुगो ढाड़, शर्म ईंदो आहे तव्हांखे? उहो शर्म बि कोन। हाँ एॾी उठाड़ू ॾे, एॾी उठाड़ू, हाँ एॾी उठाड़ू, रुगो ठाड़ू। अड़े ॿुधी नथा मरो भरे ठुक ढकण में, हिते त वॾियूं ठाड़ू पिया हणो। हाँ असां शेरल खे मारे फना करे ईंदासीं।
रहंदो पाण मोचड़ा खाई मोटिया आहियो। छा सम्झो रे त मां ख़ुशि थींदुसि तव्हांखे हारा पराईंदुसि? खाइण जे लाइ त हेॾी पाट खाई था वञो। हा सभु लोभी करे बाक़ी ॾे हिकिड़ो शेरल तव्हां खां ज़ोर थी वियो। रईस बाबा शींहनि सां मुक़ाबिलो शींहं ई कंदा आहिनि। तव्हां मुंहिंजे हूंदे हिन खे छो मोकिलियो शेर खे मारण लाइ? अबो अरे मां हिननि जूं ड्राड़ूं ॿुधियूं ड्राड़ूं ऐं मूं सम्झो त वाकई वॾा फने खान आहिनि, पर सभ जो सभु चट आहिनि। हलो हाणे डरो डरो मुंहिंजे अखियुनि जे अॻियां त कयां न बुछड़ो झाड़ी जाए जा। रईस बाबा तव्हां हुकुम कयो, तव्हां मूंखे कीअं घुरायो आहे? प्रभु तूं मुंहिंजो सभ खां वधीक काराइतो हथियार आहीं ऐं वक़्त ते धमाका कंदड़। प्रभु मां हिकु नओं धमाको करण थो चाहियां। रईस बाबा तव्हांजो हुकुम खपे त पोइ ॾिसजो त रब्बू छा थो करे। छो त रब्बू हिकु कारी कार्ट आहे, काठ जीअं कटे छॾींदो आहे। हुकुम कयो बाबा। प्रभु हू निभागा त शेरल जो वार बि विंगो न करे सघिया, पर मां खानज़ादी ऐं शेरल खे कापारी धक रसाइण थो चाहियां। हुननि जी शह रग कटण थो चाहियां। शह रग? प्रभु जुड़ियल मतलब तेन जान मां ई जुड़ियो चट थी वियो रईस बाबा। सोटर कालू जी सोटर रबू अॼु तजरे जो जिस्म ई फना करे चऊं। हल ओए रबू ओए हाणे ख़बर पवंदी जुड़े सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई न उहो अॼु जूसा अरे हा हा असां वारो भाउ ढोलण ॾिठई काथे? न न तव्हां ॿई ॾियो त ख़बर ढोलण जे कढ तव्हां ॿई ज़ूज़ त कयूं निकिता हो ऐं ढोलण भला कंहिंजो खून करणु निकितो आहे छा? हाणे वधीक हवालनि खे छॾ, तूं रुॻो इहो ॿुधाए त ढोलण वियो काॾे? सालार जे ॻाढ़े बोड़ ते पालियल थोका आया शेरल जो शिकार करण। वरी बि उन्हनि खे ज़िंदा छॾे कस खाई वेठुसि, पर जे आईंदा आया न त ज़िंदा हितां कोन मोटंदा। हितां उन्हनि जा लाश वेंदा लाश। शेरल इहे सालार जा पालतू कुत्ता आहिनि। जेको कुत्तो हिकु चकर ॾंदी ॾींदो आहे न त हू ॿीहर बि ॾंदी ॾियण जी कोशिश कंदो आहे। सावल अहिड़नि कुत्तनि खे शेरल चीरे फाड़े छॾींदो आहे, छो त शेरल शींहुं आहे शींहुं। शेरल भाउ इन्हनि कुत्तनि खे त ॾिसी वठिबो, पर तूं इहो ॿुधाए त हाणे इमन सां जेल में कॾहिं मिलण हलो? सावल इमन हादन जो भाउ ज़रूर आहे,
पर जेसि ताईं मां हादन ऐं जानूअ जो पलांद न कंदुसि तेसि ताईं इमन सां कॾहिं बि कोन मिलंदुसि। पर शेरल इमन जेकॾहिं जेल मां आज़ाद थी मयार ॾे त मुंहिंजे भाउ जा दोस्त मूंसां मिलण थी न आया। हा भला न इमन खे असां सुञाणियूं न ई वरी इमन असांखे सुञाणे। आदन मुंहिंजो दोस्त हो, उनजो पलांद मां कंदुसि ई कंदुसि। बाक़ी इमन पंहिंजे पीउ मां जो पलांद करे या न करे उहा उन जी मर्ज़ी आहे। सर तव्हां हिते छो मां हिते नथो अची सघां छा? न सर अहिड़ी ॻाल्हि त न आहे पर बराबरि छॾ, मुजरिम किथे आहे? पतो हुनखे? सर मुजरिम हिन जंग में फरार थी वियो आहे ऐं असां हुनजे ई पुठियां आहियूं। मुजरिम खे ॻोल्हे हथु कयो। मां पंहिंजी हद में कंहिं मुजरिम खे बि न बख़्शींदुसि। मुजरिम वॾो हुजे चाहे नंढो, सभिनी खे गिरफ़्तार कयो। साहब मुजरिम खे वॾो डुकायो आहे, हिन जंग तरफ़ वियो आहे। हा साहब करीम सही थो चए, हू जंग में विया आहिनि। जेकॾहिं हू जंग में दाख़िल थिया आहिनि न, अचो त गॾिजी हली हुननि जी ॻोल्हा था करियूं। अचो। जे तोखे अदा शेरल घर न मिलियो, ओता किथे न मिलियो त ज़मीन ते वञी ॾिसीं सा, किथे न किथे तोखे मिली वञे हा। सुकाम वॾी देर करे छॾी। शेरल मंगणीअ जो सामान वठण लाइ शहर निकिरी चुको हो। छा सामान वठण लाइ निकिरी चुको? हा सारंग भाउ, मूंसां ॾाढो जुड़ियल मिलियो। उन मूंसां ॻाल्हि कई। जुड़ियो? इहो जुड़ियो ई मुंहिंजे प्यार जो दुश्मन आहे। जेसी ताईं मां न जुड़े खे न मारींदुसि न, तेसी ताईं इहो कंडो पणजी मुंहिंजी दिलि में चुभंदो रहंदो। दोदा रोक ढोलण खे रोक, किथे ॾाढे जुड़ियल खे न मारे विझे। हा सुखा रोकणो पवंदो ढोलण खे, न त ही मुंहिंजी दोस्तीअ खे चट करे छॾींदो। अदा रोक ढोलण खे, हे वॾो जज़्बाती आहे, किथे कुझु ॾचो न करे विझे। सारंग जाई में करे न विझे ना, तूं अच मूंसां। या अल्लाह, कीअं कढा या अल्लाह? अल्लाह साईं, तूं ख़ैर कजां असांजे ढोलण भाउ खे। बेवकूफ़, हू मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर मुंहिंजे फार्म हाउस मां निकिरी कीअं वियो? राय साहब, फुफाट जूसे खे इतला मिलियो त दरिया मां हिकु लाश हथ आयो। दरिया मां लाश हथ? पर कंहिंजो? इहा ख़बर नाहे त हू कंहिंजो लाश आहे, पर लाश जे कपिड़नि मां हिकु शनाख्ती कार्ड मिलियो आहे जंहिं ते नालो ऐं फोटू बहारे जो आहे। राय साहब छा इनासी कार्ड ते बहारे जो फोटो मिलियो आहे? मतलब त इहो लाश बहारे जो आहे? चई नथो सघिजे राय साहब, इहा ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं फुफाट जूसो मोटी ईंदो। भला को वठण वियो अथसि? हा राय साहब, फुफाट शाहू ऐं जूसो विया। सुठो कई यार, जो तो मूंखे वक़्त ते इतला करे आगाह करे छॾियो। मूं बि सूबेदार खे फौरन फ़ोन करे हुन ॿेले तरफ़ माणियो आहे ऐं सूबेदार वक़्त ते पुॼी वियो ऐं जूसे खे सूबेदार सिकंदर खां वक़्त ते गुम करे छॾियईं। अहिड़ो इतला सूबेदार गुलाब मूंखे फ़ोन ते ॾेई छॾियो आहे। सुठो थियो जो इहो जूसो गिरफ़्तार न थियो। बोलू तो न ॾिठई थे ढोलण? अरे हा हा असां वारो भाउ ढोलण ॾिठई किथे? न न तव्हां ॿई ॾियो त ख़बर, ढोलण जे कढ तव्हां ॿई ज़ूज़त कयूं निकिता हो ऐं ढोलण भला कंहिंजो खून करणु निकितो आहे छा?
हाणे वधीक हवालनि खे छॾ तूं रुॻो इहो ॿुधाए त ढोलण वियो काॾे? हा हा ॿुधायां थो दोदा कहिड़ो मसइलो आहे पर ईदे जा सदाई गीदा ख़ाली एॾी कावड़ में त न ॾिसणी दोदा दिलि धड़के थी। अरे ॿुधाई थो या? हा ढोलण बाबा वॾी कावड़ में हो हे ॻोठ खां ॿाहिरि हो अरे हिन पासे हीअं पीर शेर ते भॻो पियो वञे वॾी कावड़ में हो ॻोठ पीर शेर जो जानी वारो ॻोठ? हा पीर शेर जे ॻोठ अब मां को कूड़ थोड़ी ॻाल्हाईंदुसि हाणे तोसां बाबा वारो कयो ढोलण खे मोटायो वॾी कावड़ में हो वॾी गैरत में हो बाबा ईअं सूज़ टकायूं पियो वञे जल्दी मोटायोसि मां न गीचे में पइजी वञाव। अच सारंग न न पर मां हिननि खे गीचे में छो पुंदुसि कहिड़ो मूंखे मारणु पवंदे अलाए हुन काॾे बरमो ॾिनो मां वरी हिननि खे पीर शेर भॼाए छॾियो। ईदे जा सदाई ख़ाली गीदा ॿुधाइण जा पैसा बि न ॾिनऊं पर छॾ हिननि खे ईदा तूं पंहिंजे कम सां लॻ। बहारू जा हॾा गुॾा बगल हुया ऐं खोपरी अरे सर माना इहो बि ॿुधाइनि पिया मथे जी कोपरी ॿ अध थियल हुई जंगूं ऐं ॿाहूं भॻल हुयसि। मतलब त बहारू खे वरी बेदर्दी सां मारे वियो आहे। अरे सर मुंहिंजे भाउ खे बेदर्दी सां मारी वियो आहे। या अल्लाह पंहिंजी महबूब जे सदके रहम कर असांजी मथां। अलाए त छा थी वियो आहे रुगो जहिड़ा ई जहिड़ा आहिनि इन्हनि खूनी तकरारनि में कई मुड़ुस मारिजी विया आहिनि वसंदड़ वेड़ा वीरान थी विया आहिनि ऐं हर हंधि रुगो जहिड़ा ई जहिड़ा आहिनि बाहिमती पई आहे। या अल्लाह मां न्याणी तोखे रोई अर्ज़ थी कयां। या अल्लाह ढोलण जे दिल में रहम ॾिजां जे ॾाॾे जुड़ियल जो को खून न करे। जेकॾहिं ॾाॾे जुड़ियल जो खून कयईं त शेरल ऐं दोदे में दुश्मनी थी पवंदी। या अल्लाह तू रहम कर या अल्लाह। ढोलण हाँ भाई गाल कर तू को ना हक त न करे आयो वही ना। ना हक तू ॾाॾे जुड़ियल खे त ना ही मारे आयो। न भाई मां ॾाॾे जुड़ियल खे छो मारींदुसि जॾहिं त भाई मुंहिंजी क़िस्मत ई मोअल आहे। तू सच त चई थो न तो ॾाॾे जुड़ियल खे ना ही मारियो। न भाई अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे मूंखे तुंहिंजे सिर जो कसम आहे मां ॾाॾे जुड़ियल खे नाहे मारियो। शुक्र अलहमदुल्ला भाजाई तुंहिंजी दुआ क़बूल थी घणी दुश्मनी खां बची वियासीं। भाई ख़ैर त आहे न। हुन बाजारे खेर कयो आहे ऐं हू रब पाक खेर ई कंदो। सिकंदर मूंखे लॻे थो त मुजरिम ॿेले मां भॼी वियो आहे पर अलाए कहिड़े तरफ़ भॼी वियो आहे।
सर जेसी ताईं मुंहिंजो ख़्यालु आहे त मुजरिम भॻो न आहे, मुजरिम खे भॼायो वियो आहे। ख़ैर जंहिंजो जहिड़ो ज़र्फ़ हूंदो सो ओढ़ो ई कमु कंदो। ज़बान संभाले ॻाल्हाए सिकंदर, तूं पंहिंजे सीनियर ऑफिसर जे साम्हूं ॻाल्हाए रहियो आहीं। सर असांखे फ़र्ज़ शनास थियणो पवंदो। हीअ जेका असांखे शींहं जी वर्दी जिस्म ते पातल आहे, हिन जो एतिराम करणो पवंदो। ऐं हितां जा जेके माण्हू आहिनि न, उहे असांजी इज़त न कंदा आहिनि, हिन वर्दीअ जी इज़त कंदा आहिनि। असांखे ज़मीर फ़रोश न आहे थियणो, इहो सबक़ु यादि रखजांइ साहब। ही वरी ईमानदार पुट थियो। ॻोल्हियो न बंधे सिकंदर, हिन जंग में ॻोल्हियो न बंधे। अदा तुसा आओ जल्दी निकरण जी कयो, अचो। मांखे लॻे थो त अदा डोलण हिते न आयो आहे, न त हितां वारा माण्हू असांखे ॿुधाइनि था न। हा दासारंग, तूं चङी सच थियो। जेकॾहिं ढोलू हिन ॻोठ पीर शेर अचे हा न, त पोइ हितां जा माण्हू त ॿुधाए न, को न को त हुनखे ॾिसे हा न। अदा मूंखे लॻे थो त असां ईदे जे चवण ते लॻी वॾी ग़लती कईसीं। ग़लती त कई आहे, पर ख़ैर हाणे हल त हलूं घर, किथे इहो ढोलण नाहक न करे विझे। हा दा चलिए हल। कामोरी धीअ। जी जी जामा। धीअ, कंहिंजे मरण सां माण्हू मरी नाहे वेंदो, पर माण्हू तॾहिं मरंदो आहे जॾहिं रिश्ता मरी वञनि। असां लाइ बि हाकिम खान मरी नाहे वियो, हू ज़िंदा आहे। असांजी ज़ुबान ते अञा हुनजो ज़िक्र हले थो, सॼी राज भाग में सुठनि लफ़्ज़नि ते। पर मरी त असांजे लाइ उहे रिश्ता विया जेके ज़िंदा हूंदे बि असांजे लाइ ज़िंदा न आहिनि। जीजा। हा कामोरी हा, हैरान थियण जी ज़रूरत नाहे। वारिस ऐं सालार भी असांजे लाइ मरी चुका आहिनि। सालार जी नीयत खे मां चङी तरह ॼाणा, हू कंहिंजो बि नाहे, भली हुनजे लाइ इहो वारिस ई छो न हुजे। पर जीजा अबूरे सालार खान त नंढे रेस के पाण वटि तो रहे, वो भी हुनजो न आहे। इक़्तिदार जी हवस वॾी ख़राब हूंदी आहे। इक़्तिदार? हा कामोरी, इक़्तिदार। सालार खे ही ज़मीनूं जायदादूं, ही ॻोठ राज भाग सभु कुझु हासिल करण जी हवस आहे, ऐं इहो सभु वारिस खान जे ज़रिए। छा? हा कामोरी, सालार त वारिस जे ज़रिए हाकिम खान जी पग ऐं कुर्सी तो हासिल करण चाहे, जीअं हू असांजे ज़र ज़मीन जायदाद राज भाग ऐं ॿिन्हिनि ॻोठनि जो मालिक ऐं पगदार बणिजी सघे। वारिस खान जी अखियुनि ते सालार अंध जी पट्टी ॿधी छॾी आहे, ऐं हू बेवकूफ़ कुझु ॾिसी कोन थो सघे त वारिस जो सभ खां वॾो दुश्मन पंहिंजो चाचो आहे। ॾिसजांइ वक़्तु अचण ते सभु कुझु पंहिंजे नाले ते करे वारिस खे ई गुम कराए छॾींदो। छा? हा कामोरी हा, इन खे ई चइबो आहे मक्कारी सियासत ऐं इक़्तिदार हासिल करण। हाकिम खान जी पग ऐं कुर्सी अचण सां माण्हू इक़्तिदार में अची वेंदो, ऐं इक़्तिदार ई त ताक़त आहे। के माण्हू इक़्तिदार अचण सां अदल ऐं इंसाफ़ सां बादशाही कंदा आहिनि, ऐं के माण्हू इक़्तिदार हासिल करण खां पोइ
क़ौम जे लाइ वहशी जानवर ऐं आदमखोर बणिजी वेंदा आहिनि। इहो सालार बि उन्हनि मां हिकु आहे ऐं वारिस ख़ान उनजो पुतलो। पोइ जीजा उन नंढी रेस सां उहो शर्त। मां बि इस्लामी तालीम हासिल कई आहे ऐं हक़ीक़त खे ज़ाहिर करण लाइ मां बि त दिमाग़ इस्तेमाल कंदसि न। ये शर्त सालार ऐं वारिस जे विच में अलहदगी जी कड़ी आहिनि। जेकॾहिं सालार वारिस जे लाइ सोरठ खे मोटायो त पोइ सोरठ बची वेंदी, जे न त वारिस ऐं सालार जे विच में अलहदगी थी वेंदी। जुसा या तोखे पक आहे त जेको लाश मोहरनि दफ़नायो आहे उहो बहारे जो हुयो? मूं अखियुनि सां त कोन ॾिठो लाश खे, बाक़ी मोहना चवनि पिया त लाश ॾिसण जहिड़ो कोन हो। मच्छिन ऐं दरियाई बलाउनि खाई छॾियो लाश खे, इन करे उन्हनि दरिया जे वट में दफ़नाए छॾियो। बाक़ी उन लाश जा कपिड़ा ऐं शनाख़ती कार्ड बहारू जा आहिनि? हो मूं नालो पढ़ियो ऐं फोटो बि ॾिठो। अदा बहारू अरे बस ताऊ संभाल पाण खे, संभाल। असांजे भाउ खे मारियो वियो आहे, कोपराटी भॻल हुअसि, सभई उज़वा भॻल हुअसि, ईअं मोहाणे पिया चवनि। ही तूं छा थो चईं जुसा? बहारू जा हॾा गुॾा भॻल हुया ऐं खोपरी? हा रेस, मोहाणा इहो बि ॿुधाइनि पिया मथे जी कोपरी बद थियल हुई, ॼंगूं ऐं ॿाहूं भॻल हुयसि। मतलब त बहारू खे वरी बेदर्दी सां मारे वियो आहे? हा रेस, मुंहिंजे भाउ खे बेदर्दी सां मारियो वियो आहे। उनखे मच्छिन ऐं दरियाई बलाउनि जो खाज बनायो वियो आहे। आख़िर इहो नाहक केरु थो करे सघे? जुसाइया मूंखे जांच करे ॾे त पोइ मां हुनखे ॿुधायां त मुसीबत जो ॿियो नालो वारिस ख़ान आहे। वारिस ख़ान जेकॾहिं वसे त वॾो फुड़ो, जे कड़के त कहरी कहर। तोते ऐं शेरल खां सवाइ ॿियो केरु थो थी सघे? ज़रूर हिननि चोरी वारो पलांद पाड़ियो आहे असां सां। चोरी वारो पलांद? हा सोढा, जेका दोदे वारनि जी चोरी कई हुआ न, उन जे पलांद में बहारू खे मारियो अथनि। जे दोदे वारनि इहो पलांद चोरीअ जे बदिले कयो आहे न, पोइ मां दोदे वारनि सां अहिड़ो अशर कंदुसि जो दोदे जा 7 नस्ल यादि कंदा। छो त जूसो अवल त कंहिंसां टक्कर खाईंदो न आहे, पर जे टक्कर खाईंदो आहे न त पोइ वाह जो टक्कर खाईंदो आहे। पलांद कंदासीं दोदे खां, बहारू जे खून जो। बहारू मुंहिंजो दोस्त हुयो ऐं उन जे पलांद में दोदे वारनि मां कंहिंखे न कंहिंखे ज़रूरु मारींदुसि। हा सोडा हा, मारींदासीं असां सभिनी खे। अदा बहारू जे पलांद में जज़्बात में जी तव्हां सभई पंहिंजो होश न विञायो। जेकॾहिं बहारू मारिजी वियो आहे त पोइ इहो सोचो त गुलाम किथे आहे? पोइ त गुलाम खानज़ादी जी ॻोठ में आहे, मतलब त शेरल हादन जे पलांद में इहो नाक कयो आहे। हाणे शेरल सां थींदी छड़क